काइन मास्टर जे थ्रू असीं कीअं हिकु घुमंदड़ पट्टी पंहिंजे वीडियो जे हेठां लॻाए था सघूं। त हिन वीडियो में टोटली असीं हिन मौज़ू ते ॻाल्हाइण वारा आहियूं। दोस्तो हिन वीडियो खे मुकमिल ॾिसिजो जीअं तव्हांखे सुठे नमूने सां सम्झ में अची वञे। त हलंदासीं पंहिंजे काइन मास्टर एप्लीकेशन में। ठीकु आहे, त हिते ओपन कयूं था काइन मास्टर खे। हिते प्लस वारे निशान ते कंदासीं क्लिक। इन ते क्लिक करण खां बाद में असीं काई पंहिंजी स्क्रीन खणंदासीं, सिलेक्ट कंदासीं। एस्पेक्ट रेशो जेको आहे असीं उहो सिलेक्ट कंदासीं। जंहिंजे हिसाब सां तव्हांजो वीडियो आहे उन हिसाब सां तव्हां पंहिंजो एस्पेक्ट रेशो जेको आहे सो हुन में सिलेक्ट कयो। त 16:9 वारो मां हिते चूज़ कयां थो। इन खे चूज़ करण खां बाद में हिते असीं ईंदासीं पंहिंजी मीडिया में वञी करे पंहिंजो वीडियो हिते सिलेक्ट कंदासीं। हिते इन ते सिलेक्ट इन खे क्लिक करण खां बाद में हिते पंहिंजो वीडियो था सिलेक्ट करियूं। ठीकु आहे दोस्तों, त हिते एक्सपोर्ट में मुंहिंजो हिते मां हिते कोई पंहिंजो वीडियो खणा थो ऐं उनखे जेको आहे सो इन जे हेठां हिकु पट्टी था ठाहियूंसि। ठीकु आहे दोस्तों, त हिते हीअ असांजो हिन में वीडियो अची चुको आहे। ओके, त हाणे हिन में हिकु सम्झाइण जे तौर ते मां तव्हांखे हिन में सम्झायां थो त असीं हिन में पंहिंजी पट्टी जेका हेठां हलाईंदा आहियूं उहा कीअं हिन में ठाहे था सघूं। वीडियो सिलेक्ट करण खां बाद में वरी असीं हिते ईंदासीं पंहिंजे लेयर वारे ऑप्शन ते। लेयर वारे ऑप्शन ते असीं हिते क्लिक करे उन खां पोइ टेक्स्ट ते कंदासीं क्लिक। हिते टेक्स्ट ते क्लिक करे उन खां पोइ असांखे जेको कुझु पंहिंजो लिखिणो आहे, जेको तव्हां लिखणु चाहियो था, जेका पट्टी हलाइणु चाहियो था, उहो हिते राइट कंदासीं, पंहिंजो लिखंदासीं। ठीकु आहे, त हिते मां लिखां थो दोस्तो हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा। ओके, इहो लिखण खां बाद में असीं हिन जेको ओके वारो मथे ऑप्शन अचे पियो उन ते कंदासीं क्लिक। हिन ते क्लिक करण खां बाद में असीं हिन पट्टी खे थोरो कंदासीं डिघो। जेतिरो तव्हां हिन पट्टी खे हलाइणु चाहियो था, जेतिरा सेकंड, त ओतिरो तव्हां हिन खे सिलेक्ट करे ऐं हिन खे डिघो कयोसि या जेको आहे सो घटि कयोसि। त हिन जी जेकॾहिं तव्हां बिल्कुलु सफ़ा एंड ताईं हलाइणु था चाहियोसि त हिन खे जेको आहे हिन खे फुल सिलेक्ट कंदासीं। ओके, न त हिन खे जेतिरा सेकंड तव्हां हलाइणु चाहियो था ओतिरो हिन खे सिलेक्ट कयो। त ठीकु आहे, त मां हिन खे हिन जे फुल जेको आहे सो वीडियो ताईं हिते लॻायांसि थो ऐं उन खां पोइ हिन अखरनि खे कंदासीं कुझु हेठि ऐं हिन खे थोरो वॾो। ठीकु आहे, उन खां पोइ हिन जो कंदासीं कलर सिलेक्ट। हिते कलर्स ते जेको आहे सो ओके करे उन खां पोइ हिन खे ॾियूं था येलो कलर ऐं उन खां पोइ हिन खे टिक ते कयूंसि था ओके। ठीकु आहे, उन खां पोइ असीं हिते ईंदासीं हेठि पंहिंजा जेके मुख़्तलिफ़ ऑप्शन्स हिन में अचनि था उन में बैकग्राउंड कलर जेको आहे उनखे कंदासीं हिते पहिरियां क्लिक। ठीकु आहे, त हीअ असांजो हिते ओपन थी वेंदो। हिन खे ओपन करण खां बाद में जेकॾहिं तव्हां हिन जे बैकग्राउंड जो कोई कलर चेंज करणु चाहियो था त उहो बि हितां करे था सघो। हिते हिन में असीं कोई पंहिंजो हिन में कलर सिलेक्ट कंदासीं त उहो हिन जे बैकग्राउंड में अची वेंदो, अखरनि जे बैकग्राउंड में। ओके, त हिन जे रेड कलर हिन खे ॾियूंसि था ऐं उन खां पोइ फुल विड्थ बैकग्राउंड जेको आहे असीं उन खे कंदासीं हिते ओपन। ठीकु आहे, त हीअ असांजी जेको आहे सो मुकमिल हिकु पट्टी ठही वेंदी। ठीकु आहे, त उन खां पोइ असीं हाणे हिन खे जेके फर्दर जेके ऑप्शन्स आहिनि उनमें हिते जेको हिन में ऑप्शन अचे पियो हिन जो की जो, त इन खे कंदासीं हाणे क्लिक। हिन ते क्लिक करण खां बाद में असीं हिन पंहिंजे जेके अखर आहिनि उनखे कंदासीं उहो सफ़ा लास्ट में हिन खे वठी वेंदासीं। ठीकु आहे, हिते आणे करे ऐं उन खां पोइ हिन खे कंदासीं हिन पट्टी खे थोरो अॻिते करण खां बाद में हिन खे मथे प्लस वारे निशान ते कंदासीं क्लिक। हिते हिन प्लस ते कंदासीं क्लिक। ठीकु आहे, त इन खे वरी थोरो अॻिते आणे करे ऐं वरी पोइ असांजा जेका पंहिंजा अखर आहिनि उनखे पट्टी खे थोरो कंदासीं अॻिते। ठीकु आहे, हिन खे थोरो अॻिते करण खां पोइ वरी जेको आहे सो असीं हिन खे हेठां पट्टी खे थोरो अॻिते कंदासीं ऐं वरी पंहिंजे हिन अखरनि खे ठीकु आहे हिन खे थोरो नंढो कंदा ऐं हिन खे वरी अॻिते कंदासीं। ठीकु आहे, त अहिड़े हिसाब सां हिन खे वरी पट्टी खे हेठि करे वरी हिन खे कंदासीं अॻिते। ओके, त वरी हिन खे थोरो अॻिते करे वरी बि हिन खे मतिलबु त हिन जा जेको मुकमिल तरीक़ो आहे तरीक़ो बसि इहो ई आहे हिन जो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन पट्टी खे थोरो अॻिते करे ऐं हिन में ऑटोमेटिकली जेको आहे सो प्लस सिलेक्ट थींदी वेंदी आहे। ठीकु आहे, त हिन खे अखरनि खे थोरो नंढो करे वरी हिन पट्टी खे थोरो कयूं था अॻिते ऐं हिन खे अॻिते कंदासीं त हिन खे ऑटोमेटिकली जेको आहे सो हे ईअं थी वेंदो ऐं हुन खां पोइ अञा बि अॻिते करे। ठीकु ठीकु दोस्तों, त हिन खे लास्ट में जेको आहे सो मुकमिल ई हिन खे साइड ते करे छॾिणो आहे ऐं हिन खे मुकमिल ख़तमु करे छॾिणो आहे त जीअं हीअ असांजी पट्टी मुकमिल हली वञे
साईं माना का शइ हिन में ज़ाहिर बि न थिए। ठीकु आहे, त हिनखे हाणे टिक ते क्लिक करे हुन खां पोइ हिनखे प्ले था करे ॾिसूं। हिन में मूं हिनखे तकड़ि में ठाहियो आहे हिकिड़ो सिर्फ़ु तव्हांखे जेको आहे हिकु आइडियो ॾियण जे लाइ। तव्हां हिनखे सुठे नमूने सां 2-3 मिंट जेकॾहिं हिन ते थोरो सोचे सम्झी करे हिन ते कमु कंदव त तव्हां हिकु सुठी जेको आहे बहितरीनु पटी ठाहे था सघो। ओके, त हाणे हिनखे हिते कयूं था प्ले। तव्हां ॾिसी था सघो त हाणे हीअ जेका पटी आहे उहा हिन में हली रही आहे। ओके दोस्तो, त इहो हुयो असांजो अॼु जो वीडियो। उमेदु करियां थो तव्हांखे सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। अगरि सम्झ में न आयो आहे त तव्हां कमेंट में पुछी था सघो। ऐं आईंदा जेकॾहिं अहिड़ा इंफॉर्मेटिव वीडियोज़ हासिलु करणु चाहियो था त हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी वारे बटन खे पिणु ऑन करे छॾियो त जीअं तव्हांखे हर न्यू वीडियो जी जेको आहे नोटिफिकेशन मिलंदी रहे। मिलंदासीं कंहिं नए वीडियो सां गॾु। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।